शाम तक तेरा मसला हल करने अगर ठीक है मुर्शिद साईं पंहिंजो एसओ जी आलम जालिम हुयो मसइलो हुयो रैली रोकथाम या उनखे अलावा मतिलबु गाज़ी बिरादरी माण्हुनि जे मथां ॾाढ करणु इन हवाले सां तव्हां छा राय ॾिनी आहे पंहिंजी जमायत में छा राय ॾिनी अथव लाल दीन फ़क़ीर असांखे जॾहिं इहा हक़ीक़त ॿुधाई राति जे जेके प्रोग्राम में छोकिरा इन SHO वधा हुआ उन्हनि जे बारे में ॿुधाई असांखे अॻु में ख़बर कोन्हे असां तॾहिं वियासीं परते रैली में ख़बर जॾहिं हिननि वटि पहुतासीं पोइ ख़बर पई त पोइ असां चयोसीं त हलूं था रोड बंदि कयूं था एहतिजाज कंदासीं SP ॾे हलंदासीं असां पोइ पंहिंजो टेलीफोन ते बाबू साईं सां राब्तो कयोसीं हिन हिकदमि SP सां राब्तो कयो ॿिया हुया पंहिंजा माण्हू उन्हनि सां राब्तो कयूं हिकदमि उन्हनि ॿुधायो उन अची करे ख़बरुनि खे पइजी वई रोड ब्लॉक थी वियो सॼो ॾींहुं रोड ब्लॉक असांखे रैली जे करे कमु खाधोसीं उन बि हिकदमि सम्झी वियो ॿांह खणी ॿधाई चवंदा आहिनि जॾहिं माण्हू हीणी वारे पर इहा ॻाल्हि ज़रूर सां असां कई आहे जिन्हनि सां ज़्यादती कई थी उन्हनि खां माफ़ी वठे शाम जो जहिड़े टाइम माफ़ी वठे बसि जहिड़ो कोन्हे मतिलबु गाज़ी बिरादरी जैसा ज़ाती थिया वधीक असां कुझु न मादरत करे हा जेकॾहिं उन कई पंहिंजी हा तॾ पोइ असां बरोचनि जा मुर्शिद जी जी बरोच बि ज़िद्दी असां बि ज़िद्दी सही करबला में सेठ सही जमायत ने छा कमु जेका आशिकान रसूल हुया अॼु जेका आशिकान रसूल अॼु हुया पर जोश उन छा पैगाम ॾींदा फ़िलहालु अमुन जे लाइ असां भाईचारे जे लाइ सभिनी खे सब्र जी तलक़ीन कयूं था कि असां जमायतूं आहियूं जेकी साबरीन जमायत आहे असां मोहबत जो दर्स ॾींदा जहिड़े जे पासे सां कोन्ह पर जेको ज़ोरे की चीको पवंदो पोइ उन सां घटि कोन बाक़ी असां जमायत सभु खे चऊं था ख़बर कयो उहे तव्हां ॾे ईंदा पर केरु बि हुजे जाती कंदो उनजो अज़ालो इहो आहे त उहो अचे फ़ैसिलो करे फ़ैसिले में असां पूरो करे असां माफ़ी पूरा थियनि माफ़ी